मास पर। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण चयो, हे मां बाऊ, वरी बि मुंहिंजा उत्तम वचन ॿुध तूं। जे तुंहिंजे भले लाइ तो पिरीअ खे चवां थो। देवताऊं ऐं महर्षि मुंहिंजे प्रभाव खे ॼाणनि था। मां ई उन्हनि देवताउनि महर्षियुनि जो मूल कारण आहियां। जेको मूंखे अजन्मा ऐं अनादि लोकनि जो ईश्वर ॼाणे थो, सो नासवंत माण्हुनि में ज्ञानवान पापनि खां छुटी वञे थो। बुद्धि ज्ञान निर्मोह किमिया, सच दम शम उत्पत्ति, बरलय बेड पाई अहिंसा समता, संतोष तपस्या ऐं दान, जस अपजस इहे सभु भाव मूं मझां उत्पन्न थियल आहिनि। सप्त महर्षि चार संक मनु वग़ैरह उहे पिणु मुंहिंजे संकल्प मां पैदा थिया आहिनि। जेको मुंहिंजे विभूतियुनि ऐं योग जे तत खे ॼाणे थो, सो योग युक्त ब्रह्म में स्थित थी वञे थो। मां सॼे जगत जे उत्पत्तीअ जो कारण आहियां। मूं मां ई सारो जगत चेष्टा करे थो। ईअं सम्झी ॿुद्धीवान श्रद्धा ऐं भक्तीअ सां पोइ मुंहिंजी भक्ति कंदा आहिनि। मूं में चित धारे मुंहिंजो प्रभाव ॼाणी प्रसन्न रही मूं में निवास कंदा आहिनि। अहिड़नि मुंहिंजे ध्यान में लॻल भक्ति कंदड़नि खे मां ॿुद्धि ऐं भक्ति योग ॾियां थो। उन्हनि जे अंतकरण में वसी उन्हनि जे अज्ञान जी उंदहि ज्ञान जे ॾीए सां नास कयां थो। अर्जुन चयो, तूं ई परब्रह्म परम धाम परम पवित्र आहीं। ऋषि आदि पुरुष तोखे सर्प व्यापी चवनि था। ऋषि देवर्षि नारद असत देवल व्यास ऐं ॿिया पिणु ईअं चवनि था। ख़ुदि तो बि ईअं ॿुधायो आहे। हे केशव, जेकी तो ॿुधायो आहे सो सभु सच मञां थो। हे भगवान, नकी दानव नकी देव तुंहिंजे व्यक्त लीला वारे सर्प खे ॼाणनि था। हे भूतन जा ईश्वर, हे देवन जा देव, हे जगत जा स्वामी, हे परमेश्वर, तूं ख़ुदि ई पाण खे ॼाणी थो। तूं ई पंहिंजनि विभूतियुनि खे ॿुधाइण वारो आहीं। हे योगी, मां कीअं सदाईं चिंतन कंदे तोखे ॼाणे सघां। हे भगवान, कहिड़नि कहिड़नि भावनि में तोखे ध्यानु करणु योग्य सम्झां। हे जनार्दन, पंहिंजे योग ऐं विभूतियुनि खे विस्तार सां ॿुधाई में तुंहिंजा अमृत वचन ॿुधी मां ढापाई नथो। श्री भॻवान चयो, हे अर्जुन, तोखे पंहिंजूं मुख्य दिव्य विभूतियूं ॿुधायां थो, छो त मुंहिंजे विस्तार जो को अंत न आहे। हे गडाकेश अर्जुन, मां प्राणियुनि जे हृदय में स्थित आत्मा आहियां। प्राणियुनि जी आदि विच पछाड़ी मां आहियां। मां आदित्यनि में वामन अवतार आहियां। प्रकाशन में किरणनि वारो सूरज मां आहियां। वायु देवताउनि में मरीच मां आहियां। तारनि में चंद्र, वेदनि में साम वेद मां आहियां। देवनि में इंद्र आहियां, इंद्रनि में मन आहियां। भूत प्राणियुनि में चेतना शक्ति मां आहियां। रुद्रनि में शंकर आहियां। वसुनि में अग्नि आहियां। यक्षसनि राक्षसनि में कुबेर आहियां। पर्वत जे चोटियुनि में सुमेर आहियां। पुरोहितनि में मुख्य बृहस्पति बि मां आहियां। हे पार्थ, मां सेनापतियुनि में स्वामी कार्तक, तलावनि में सागर आहियां।
मां महर्षिन में भरगो ऋषि, वचनन में हिकु अखर ओम आहियां। यज्ञन में जप, यज्ञ स्थावरन में हिमाल पर्वत मां आहियां। वणन में पिपिर, ऋषिन में नारद, गंधर्वन में चित्ररथ, सिद्धन में कपिल मुनि, घोड़न में अच्युत नाले घोड़ो, हाथिन में एरावत, मनशन में राजा मां आहियां। मां हथियारन में वज्र, गायन में कामधेनु, संतान जी उत्पत्ति लाइ कामदेव आहियां। सर्पन में वासुकी नाग, नागन में शेष नाग, जल में वरुण देवता मां आहियां। पितरन में अरिमा, राजाउन में रमराज मां आहियां। दैतन में प्रहलाद, गणप कंदड़न में काल मां आहियां। पशुन में सिंह, पखिन में गरुड़ मां आहियां। पवित्र कंदड़न में वायु, शस्त्र धारन में राम मां आहियां। मच्छिन में मंगर मच्छ आहियां। नंदिन में पवित्र गंगा नंदी बि मां आहियां। हे अर्जन, सृष्टि जी आदि विच ऐं अंत बि मां आहियां। विद्याउन में अध्यात्म विद्या, वाद विवाद कंदड़न में वाद आहियां। अखरन में ओंकार, सुमासन में धुंध सुमास आहियां। अक्षय काल में महाकाल, विराट स्वरूप सभिनी जी पालना कंदड़ मां आहियां। मां सभिनी खे नास कंदड़ मौत, अॻिते थियण वारनि में पैदा कंदड़ मां आहियां। मां स्त्रियुनि में कीर्ति, वाणी, स्मृति, मेधा, धरती ऐं खीमिया आहियां। मां वेदन जे वचननि में विरत साम आहियां। चंदन में गायत्री, महीननि में नाहिरी आहियां। मां राम कृष्ण रत आहियां। छल कंदड़नि में जुआ, तेजवाननि में तेज आहियां। मां जय शोभ आहियां। सात्विकी पुरुषनि जो सात्विकी भाव बि मां आहियां। वर्षणी वंश वारनि यादवन में वासुदेव, पांडवननि में धनज आहियां। मुनिन में वेद व्यास मुनि, कविन में शंकर आचार्य कवि बि मां आहियां। ॾंड ॾींदड़नि जी सज़ा आहियां। जीतण वारनि जी नीति आहियां। ॻुझनि में माठ, ज्ञानवाननि जो ज्ञान बि मां ई आहियां। हे अर्जन, सभिनी भूतनि जो ॿिज बि मां आहियां। को बि अचर चर भूत मूं वटां कोन आहे। हे परंतप, मुंहिंजे दिव्य विभूतियुनि जो को अंत न आहे। हे त विभिन्नतनि जो विस्तार मुक्तसर कयो आहे। बाक़ी जेके विभूतियुनि वारियूं सुंदर वस्तू आहिनि, उहे सभु मुंहिंजे अंश मां पैदा थियल आहिनि। हे अर्जन, इन घणे ॼाण सां तुंहिंजो कहिड़ो प्रयोजन आहे। सारो जगत हिकु हिसे शक्तिअ सां धारण करे स्थित आहियां। इन करे हे अर्जन, मूंखे तत्व सां ॼाणणु ज़रूरी आहे। ओम तत्सत। विभूति योग नाले 10हों अध्याय पूरो थियो।